मलताई जिनके नेणन में लहर ना आई हिन मलताई अल्लाह जो कुरान बुधूं अल्लाह जो कुरान जो दीदार कयूं अल्हम्दुलिल्लाह मां सॼी जमात जे लाइ दुआ गुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान में उम्र अमल में रिज़्क़ में बच्चन में सेहत में घरन में न्याणन पुटन में बरकत होता कर सबाए बाबा के दुआ करण आयो हां मुझे दोस्त अजीजो महीनों रबीउल अव्वल जो हली रहियो आहे जेको महीनो मुझे साईं जे विलादत जो भी महीनो आहे तो वफ़ात जो भी महीनो आहे साईं जो शान साईं जो मकाम एडो आहे जेको ज़मीन आसमान में मापण जो ही कोन्हे कलाक वाइज छा कंदो बच्चा कंदा अदाई छा कंदा सजी जिंदगी वही मदीने वाले साईं जो शान को समुंड मसो कजन धरती ते बीठल वण कलम कजन सजी धरती के कागज बना लिख मदीने वाले साईं जो शान हुजूर जो हुस्न मुबारक कमाल मुअजिज़ा सूरत सीरत खुटी विंदा वाले साईं जो शान खुट अञा वॾे आवाज़ जिया मुझे साईं जो शान बच्चन जो शान भी निरालो आहे जिया नबी साईं जो शान निरालो आहे तीअं समूह जो अहल बैत सगोरन जो शान भी निरालो आहे वॾे आवाज़ हुजूर जी तारीफ़ मां हे साईं हे असांजा बुजुर्ग छा कंदा हुजूर जी तारीफ़ कुरान में रब कई थी ही सॼो कुरान मुझे साईं जी तारीफ़ आहे बीबी आयशा का के पुछा कई मां नबी जो अखलाक ॿुधा जवाब दे कुरान न पढ़ियो थी जे मां पढ़ियो थम जे सॼो कुरान मुझे मोहम्मद जो अखलाक आहे अञा वॾे आवाज़ तेरा कुरान में जी बरफाना लक ज़िक्रक सुभान अल्लाह चवंदो जी इंजण तरदी त वो ठका वकडाइंदो अञा वॾे आवाज़ सर्दी बाहे पर इंशाअल्लाह सुभान अल्लाह जी तवार हुंदी सर्दियों सुभान अल्लाह आज़ान में अवल अल्लाह जो जिक्र पोए रसूलुल्लाह जो जिक्र तकबीर में अवल अल्लाह जो जिक्र पोए रसूलुल्लाह जो जिक्र खुतबे में अवल अल्लाह जो जिक्र पोए रसूलुल्लाह जो जिक्र कब्र में अवल अल्लाह जो जिक्र पोए रसूलुल्लाह जो जिक्र कलमे में अवल अल्लाह जो जिक्र पोए रसूलुल्लाह जो जिक्र जन्नत में अवल अल्लाह जो जिक्र पोए रसूलुल्लाह जो जिक्र वरफाना लक ज़िक्रक अञा वॾे आवाज़ यार मुझे रब के सब नबी प्यारा पर सोनू मोहम्मद वधीक प्यारो समूरन नबियन के मान मर्तबो मिलियो ही मुझे मिठड़े मोहम्मद अरबी जी करे रब सॼो जहान हुजूर जे करे जोड़ियो आहे यार मुझे ऐ कुर्बान वञा न्यारो सोने रब दा जे रब मेहरबानी ऐ करीमी रहीमी जी नजर करे पंजो महबूब अवाई असां के ॾिनो आहे अञा वॾे आवाज़ बुलंद आवाज़ यार मुझे कुर्बान वञा हुजूर जे मक्की जिंदगी दा बुध बुध लफ्ज़ अज तो हुजूर जो अखलाक समझाया सजी रात रही तारीफ कया हुजूर जायो हुजूर जायो लब मुबारक हेडा सुना गल मुबारक हेडा सुना ज़बान मुबारक हेड़ी सुनी अखियूं मुबारक हेड़ियूं सुनियो हुयो रब्बे मुहम्मद जो कसम क़यामत जे सुबुह ताईं मावड़ो पुटी जो न ॼणींदी जे सॼी रात वेही मां तारीफ़ कया मुझे साईं लब मुबारक अहिड़ा ज़बान मुबारक अहिड़ी गल मुबारक अहिड़ा क़यामत जे सुबुह ताईं अहिड़ी मां अहिड़ो पुट न ॼणींदी हेॾी हार मुझे दंग थी वई जो हुस्न बि हबीब ते दंग थी अञा वॾे आवाज़ यूसुफ अलैहिस्सलाम भी सुणो
वडे आवाज़ सजे मिस्र में डंडोरो हलियो अजीज मिस्र जी घरवारी सलेखा हिकड़े गुलाम जे मोहब्बत में एडी मजबूर सब कुछ कुर्बान कंदी पई वने और सलेखा के खबर पई ॾाढी मोकले मिस्र जूं मायूं महिलात में घुराई आयूं जने मिस्र जूं मायूं उड़े मायन के दीजे डारूं खणो सूफ सॾो थी कयायूं शुरू कजो जरे सॾो कई यूसुफ के एडो यूसुफ सुनो वाह जो मैं के बारे में फलम्मा रअयनहु वकबरनहु वकब्बना अयदियहुन्ना वकुलना हाशा लिल्लाह ये के कुरान में जाने ते जो सुभान अल्लाह ए यार खुदा जो कसम माखी मिठी कोने जो कुरान मिठो मिस्री मिठी कोने कुरान मिठो मुबारक थो ही सॼी जमात मुंहिंजे सॾे ते न आई आहे न मुंहिंजे लाइ वेठा ही कुरान जे सॾे ते आया आहिनि हिन जे करे वेठा अल्लाह हिन सॼी जमात खे न कुरान जूं रहमतूं बरकतूं शफ़ाअतूं नसीब कर दुआ थो कयां आमीन त चओ वॾे हिकिड़ा वरी अहिड़ा अची वेठा आहिनि न को सुभान अल्लाह चवंदा न को आमीन न को आमीन चवंदा हेॾे हारे मुड़े जे रब ज़बान ॾिनी थी त ज़बान ते रब जो ज़िक्र बि हुजे अञा वॾे आवाज़ फरमाए थो फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरू रब तुझे बाना हुजन जा बानियूं जरे मां रब के याद कंदा त मां रब भी बानन के याद तुझे ज़बान ते रब जो जिक्र हुजे हेॾे हर मुड़े रब मलाइकन के विहारे अर्श ते तुझी नेकी शुरू कराए अञा वॾे आवाज़ वकुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा इल्ला हाज़ा इल्ला मलकुल करीम या गुफ्तार हेलियार मुने मिस्र जे मायल यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न ते नजर कंदे हेलियार मुने जेरे अखन साजी पैगंबरी चेहरो ॾिठो हेलियार मुने कुरान जे फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़द्दना अयदियहुन चले जो कादियूं आयूं छड़ियूं हथ कटे वेठो पर दीद यूसुफ में या नजर यूसुफ में या हेलियार मुने हथ कट दिया नजर यूसुफ में या ओए मायूं तुझो बाणो कोने भलाई हेलियार मुने कुर्बान वञा हुजूर जे शान लाओ अमाशा सिद्दीका दीजे जेका मोमिनन जी माव सिद्दीक अकबर जी न्याणी रसूलुल्लाह जे घर जी राणी असा कलवे वारन जी माउ थी अञा वॾे आवाज़ कामा चाचे ॾिसी तुंहिंजी माउ कामा मां में ॿुधाई तुंहिंजी माउ कामा सौत चई तुंहिंजी माउ ओ कलमे वारो दीनदारो ॿुधो कलमे वारो अल्लाह जो कुरान हुजे मुहम्मद जूं घर वारियूं मोमिनन जूं माइरूं अलनबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम जिनके कुरान वणे तो कणी जो सुभान अल्लाह से मौलाना जमीन साहब बैठो अल्हम्दुलिल्लाह सही जमीन साहब जो ये खास केरी साहब ही सरदारी साहब ये बागली जे गोठ वारा अल्लाह जे कुरान जा पतंग परवाना वॾे आवाज़ सां केरन सा गालियूं न इन्हन के कुरान भी बुधा सोने नबी जो शान भी बुधा गडो गडो अहल बैतन सगोरन जो मकाम भी बुधा ये वक्त मिले त ओली अल्लाह जो शान भी बयान पर हेड़े यारो बि गाल मा
जिंदगी रहे न रहे आखिर मौत मथे ते आज आयो सुबह न होंदा से सबको मिट्टी जो मेहमान है यार मुझे बेटा तो जे कर हा कारी रा कर हा कारी रा असावरी बेटा ही सही जो बेद पढ़ंदा हूं समझाइंदा हूं कोई जनान जी बाइजन में बेटा ये जो बेतन जो केड़ो कम अदा ये दौर एड़ो आसा के समझाणो तो पए नथा मानो समझन असा मजबूरी में था मानन के समझायूं जेके कुरान की बोली पर नथा समझन जेके हदीस पर नथा समझन तो वरी बेटा के बैतन में उन्हन के खुदा जे दीन की गाल समझाइंदा एड़ी यार मुड़े बेटा तो जे कर हा कारी रा सिंघी पवंदई शून्य में शून्य केड़ी कबर कबर कर हा कारी रा सिंघी पवंदई शून्य में पुछंदे पुछंदे की न की उते लवंदे केड़ी रा हित जो वण चुनंदे हे बात से अग्या इंदे ओगर एडे हर मुड़े दुनिया दारुल अमला अमलन जो जहाना दुनिया दारुल फना खत्म थियण वारो जहाना एडे हर मुड़े अजा इम्तिहान में हो रिजल्ट ज़ाहिर न थिया हर कोई इम्तिहान में आ रिजल्ट ज़ाहिर थींदी पछाड़ी एडे हर मुड़े बहुत मथों बिठो आ मां अल्लाह के हाज़िर नाज़िर जाने एडे हर मुड़े बा वजू हां अल्लाह साईं के हाज़िर नाज़िर जाने अवल मां वहां का पूछा ई कुरान सचो आ यो ही कुरान आ जेको मक्के में तो पढ़जे यो ही कुरान आ जेको मदीने में तो पढ़जे सुने अली वटे ही हो न सुने सिद्दीक़ का कुरान यो पढ़ियो न उमर साईं गालाए मूसा अरे उस्मान साईं भी ही कुरान पढ़ियो न भला मिठे मोहम्मद भी ही कुरान पढ़ियो हुजूर जे सहाबा आयल बैतन गुलामन शाह साईं वट भी ही कुरान हो न कलंदर साईं वट भी यो कुरान हो न बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि वट भी ही कुरान हो न एडी यार मुने ई कुरान सीने सा लाए तो जवा मानो गलत फहमी जो शिकार थियान शक जा मरीज थियान फहम जा एडी यार मुने फहमी मानो शक जा मरीज अल्लाह ही की समझन मथो फाड़िया कोई समझन लच्छू मथ में खड़ा कोई समझन ही कुरान सीने सा लाए तो जवा कलमे वारो शक जा मरीज न थियो वहम जा मरीज न थियो अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम ई शायद ये खातिर कुरान मुझे सीने दे ई मथे दे कुरान शायद ये खातिर अल्लाह जो कसम भई तो जवा खुदावंद करीम जो कसम ये जे कब्जे कुदरत में आवाज समूरन जी जाना मरी जहर पर हलणो शक जा मरीज न थियो वहम जा ना असा सुने नबी जा गुलाम सुने अली जा भी गुलाम हो अली जे औलाद जा भी गुलाम हो असा कुल वलियन जा गुलाम हो एडे हर मुने जी अहल बैतन जो मुनकर काफर सहाबा जो मुनकर भी काफर औलिया अल्लाह जो मुनकर भी लानतिया खुदा जो कसम करी तो जवा असा पीरा ने पीर जा भी गुलाम हो अजा वडे आवाज जेड़ो छाजो आ कुफर काह कयो मथे बिछवा हे घर जो छेड़ो वञई नथो एक बे जा दुश्मन गालहन में फसनी कोने एकरा संदे कावड़े विचान अबा हे नबी के नथा मने एकरा संदे कावड़े जबा अली के नथा मने देखो अली के न मने काफर है जा कोने देखो अली जी औलाद के न मने काफर है जा कोने एडा ई जे अली जे औलाद के जिनी घरियो खट पाड़ू तह पली तजू परवरदिगार पट खफो ए खफत लहजन की लती हो जे डाडे नजे जा सुभान अल्लाह आयो ए चेहरा जो ज़ाहिर थिंदा जे मुझे वाइज में अली जो गुस्ताख बैठो अली जो दुश्मन बैठो उठी वने इन मजलिस में ओए वेल जे के अली जा हुबदार हो जे के अली जा आशिक हो अजे डाडी जो सुभान अल्लाह ए यार मुने शक जा मरीज न थी खुदा जो नालो असा कुरान शायद ही खातर मथे दे रखंदा खुदावंद करीम जो कसम करंदा असा कसम कुरान जो नायू करंदा कसम के जो खनबो अल्लाह जो कसम करी मानन के चंदो बाबा असा नबी जा गुलाम मदीने वाले मोहम्मद जा गुलाम ए यार मुने असा सोने अली जा गुलाम अहल बैत जा गुलाम पर कोई भी मानू जन्ना मंजन न था हाने तस्बीह वर्ती या मान मानन वती या तस्बीह हाने सजो दिखा दुकानन ते होटलन ते उदा उदा के बुजुर्ग अमल दिनो थी ना
सुभान अल्लाह पे पढ़ी ना, ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र पे करी ना, इल्लल्लाह पे पढ़ी ना, बस सजो दी बोड़ा 3 दफा मौत देखाई दी थन, पर वो इन्हनि जे हथ में भी तस्वीर मंजन कोन था, 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 मंजन कोन था। हाणे तो लोखड़ी शहदी राव जो गोटो टुपी अचां त मञूं था, मञूं था, मञूं था। सुभान अल्लाह। जिन्ननि जे क़ौम मां फासी विया हुआसीं, हथ खणी जो असां मदीने वारे साईं जा गुलाम, भला मस्जिदनि में वेहो, मंबरनि ते वेहो, नबी जी उम्मत के गलत सबूत ॾेई नबी जी उम्मत के विढ़ाइण कम शैतान जो हूंदो आहे। असां सदाई मोहब्बतूं विराहियूं, नफ़रतूं न फखेड़ियो। हेॾी हार मने मुझ अरबी मोहम्मद भी मोहब्बत वारो, असांजो रब भी मोहब्बत वारो, अहल बैत भी मोहब्बत वारो, अली भी मोहब्बत वारो, असांजो दीन भी मोहब्बत वारो। अञा ॾाढे दजो सुभान अल्लाह। मोमिनन जी अम्मा आयशा सिद्दीक़ा थी चवई, उस तारे बुझू मथे करा यो फुल इनके खोले छॾ, ॾाढे जो सुभान अल्लाह। लाउडन वारा पहिरीं पुछा कंदा आहिनि मौलवी कहिड़ो आहे, जे चन्नू आहे चइबो हिते ट्रक साउंडनि जी भरी, ॾाढे जो सुभान अल्लाह। अञा वॾे आवाज़ सिंध बलोचिस्तान पंजाब वारा सुञाणंदा मौलवी चन्नू आहे, चई हा, ऐं पंजाबी वीचारनि खे नालो ॾिनो चेड़ा मौलवी, ट्रक साउंडनि जी भरी, हथ खणी जो सुभान अल्लाह। लाउड अहिड़ा हुजनि जो हीअं क़ुरान पढ़ा शमीरा हो जो गोठ भी टुपी, ऐं खुदा जो कसम ॾी जो मुबारक थो को रईस जे सॾे ते वञे, को सरदार जे सॾे ते टको सवाब न मिले, ही रब जे क़ुरान जे सॾे ते आया। वॾे आवाज़ हेॾे हर मुंडे मोमिननि जी मां आयशा सिद्दीक़ा थी चवई, मिस्र जूं मायूं जिन यूसुफ नबीअ खे नज़र करे ॾिसी यूसुफ जो हुस्न, सियाणियूं मायूं चरियूं थी वयूं। अमा शादी के पर मुझे अरबी मोहम्मद करीम ते चरन नज़र कई त चरिया बि सियाण बणजी आ। हथ खणी जो सुभान अल्लाह। चरन मुझे हुजूर ते नज़र कई त चरिया सियाणा बणजी आ, ओ सियाणा चरिया थी आ। अम्मा आयशा दी जे इन्हनि हथ कटिया एॾे हारे मुरे, पर अम्मा आयशा सिद्दीक़ा दी जे मुझे अरबी मोहम्मद जो हुस्न सनाद सिरियों कटे छॾे, ऐं हुजूर जे इश्क में मोहब्बत में सिर ॾिना, नबी जे गुलाम खिली हुजूर जे गुलामनि सिर ॾिना, मोहम्मद जे मोहब्बत में घर लुटिजे, लुटजी वञे, बच्चा घुसजी वञनि। वॾे वा अम्मार जी अम्मा बीबी सुमैया, वॾे आवाज़ सुमैया साईं इस्लाम जी अवल खातून जेका शहीद थी, बीबी सुमैया कुरारी अछो मथो हथनि में लठा हले भई मके जे ज़मीन ता, अबू जहल ज़ालिम फ्री आयो, सुमैया कानी पीने जे अबू जहल वञो भई मोहम्मद अरबी जी ज़ियारत भी कर, हुजूर का कुरान जो सबक भी वठण। अबू जहल तो जे सुमैया कोई दे मौत न मोहम्मद वट वञण ॾींदो मई, न कुरान पढ़ण ॾींदो मई, कोई दे मौत। सुमैया थी जे अबू जहल एॾी आकड़ न ॾेखार, आकड़ न ॾेखार, मूं हुजूर ते कलम पढ़ियो आहे, जान भी मोहम्मद दी कुर्बान। हेॾे हार मुड़े अबू जहल तो जे सुमैया बाबू जहल आया बात कराए छॾी मई। अबू जहल उठ घुराया, ज़ालिम तो हुयो, हेॾे हार मुड़े मगरूर भी हुयो ज़ालिम, ऐं मगरूर के खुदा दुनिया में भी पुछड़ो कंदो थो। हेॾे हार मुड़े मगरूर दुनिया में भी किन्नू थींदो अथई। असां क़ुरान आॾो अखियुनि सां ॾिठा, असांखे किताबनि वाक्यनि पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, असां अखियुनि सां जेके वाक्य ॾिठा जे बयान कया त कई किताबनि खे ॾी अखियुनि सां उहे बि वाक्य ॾिठा। मगरूरी न कजां कॾहिं, न माल ते मगरूरी, न इल्म ते मगरूरी, न सरदारी ते मगरूरी। जिन मगरूरी कई खुदा काटा धनी पट ते आया। या ॻाल्हि वॾाई खुदा जी चादर जेको वॾाई थो करे होया के खुदा जी चादर मथो वॾाई करे त रब पाण करे, पर वॾाई जो रब खे बि पसंदि करे। हेॾे हार मुड़े अबू जहल जो जे सुमैया उठण दिन
अल्लाह सुमैया ना उठो बुझे लगवाया बीबी सुमैया के देखो नहीं हिकड़ी जंग बीबी सुमैया जी हिकड़ी उठंदा मदई बीबी सुमैया जी जंग बे उठंदा सुमैया उठा लंदा ब टुकड़ा थी वेंदी सुमैया छाती जी औरत थी करे जेको जवाब थी मर्दन के मारो थी नहीं जवाब में सुमैया दी जी अबू जहल के रहो आज सुमैया रंदी अन्या वडे आवाज अबू जहल मिलता जेलो दे जो जान अजवायु सुभान हुंदा से रखो सरदारी हुंदी नवाबी हुंदी कुरान मन अलैहा फान डाडे डाडे कुरान कुरान डाडे जो सुभान अल्लाह वयबका वजह रब्बिक ज़िल जलाल वल इकराम फबिअय्यि आला डाडे 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 जो सुभान अल्लाह जिन जे दर्द सां तो कुरान पढ़ा डाडे जो सुभान अल्लाह ता मानी खा दिया से मौलाना जमील जो सी मानी खा मुझे न अवल कुरान नबी जो शान मानी बात ता खा दो आपो पे डाडी न तो जो सुभान अन्या वडे आवाज फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़िबान नारे तकबीर शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर ओ जो नारो लगो मुझो गार मियां हेठ अंदर शाबस साईं के नारो बेचारे इश्क में आयो ता अली हणे यो नारो हणे तो हेडे न्यारो मक्के में उमर अल्लाह अकबर जो नारो हणायो काबे जो दर खोलियो कुफर जा भांडा भगा बुत टुकरा टुकरा थिया यो नारो खैबर के दर ते अली साईं आयो खैबर जो किलो फते डाडे ते जो सुभान अल्लाह हुजूर ऐलान पियो करे सुभान खैबर जो मैदान मां मोहम्मद इस्लाम जो झंडो इस्लाम जो अलम ये जवान जे हथ ते रखंदस खुदा उन जे था खैबर के फतेह करे वडे आवाज अदा इस्लाम जो झंडो इस्लाम जो अलम ओ खण जेको अली खयो इस्लाम जो अलम इस्लाम जो झंडो ओ खण जेको करबला में सैयद हुसैन खयो इस्लाम जो झंडो इस्लाम जो अलम ओ खण जेको मुझे पाक मोहम्मद करीम मैदान बदर वडे आवाज बराबर जो अलम खयो अच्छे गारे रंग जो लकीर हुयो असांजे झंडे ते भी माण्हुनि खे सार हूंदो खणंदा हूं झंडो हेॾे हर मुंडे छा चवंदा हे बा मन हिननि जा चेहरा अचान कुॾू बकारा हे मतिलब पियो कढे हेॾे हर मुंडे कंडे मुंडे इन झंडे जी बरकत के ॾिठी कोन्हे इन झंडे खणण सां इहे माण्हुनि खे छो था मिर्च लॻनि इन झंडे खणण सां इहो झंडो अच्छा कारा तो पधरा कराई अन्या वॾे आवाज़ सां इन झंडे सां अच्छा कारा था पधरा थिया इमाम हुसैन के चयूं असीं तुझे पीउ सां वफ़ादार आहियूं तुझे पीउ जा गुलाम आहियूं तूं सां वफ़ादारी कंदासीं भेटाईंदो जे कूफन कागज़ लिखियो विझी विच अलाह असीं ताबे तुंहिंजा तूं असांजे शाह हे कर हली आओ तख्त ताबीने तुंहिंजे इमाम हुसैन के वफ़ादारी जा कसम ॾिनो पर जॾहिं हुसैन साईं इहो झंडो खणी मैदान करबला पहुतो साहिब थिया या न थिया वॾे आवाज़ सां हेॾे हर मुंडे इहो बरकत वारो झंडो अथव इहा अमर आशा जी गंदी हुई जिते अच्छे कारे रंग जूं लकीरूं हुयूं पटा हा मुंहिंजे साईं इस्लाम जो झंडो बनायो अञा वॾे आवाज़ सां हेॾे हर मुंडे इमाम मोहम्मद सुभाणे इस्लाम जो झंडो उन जवान जे हथ ते रखंदुसि खुदा उन जवान जे तां खैबर खे फतेह ॾाढे नज जा सुभान अल्लाह जीअं मुंहिंजो अरबी दिलेर हो नबी साईं सभु गुलाम दिलेर हुआ हेॾे हर मुंडे हर कंहिंजी तमन्ना हुई सुभाणे मुस्तफ़ा जे मुबारक हथनि खां इहो झंडो मिले जॾहिं सभु गुलाम कई
पाण फरमाता अली किथे आ साहब जो सही अल्लाह जे रसूल अली जे अखिन में तकलीफ आ खैमे में आरामी आ हुजूर गुलामन के मोकलियो अली के वठी जो अली आयो तेरे ने आयो अखिन जो थो सोने अली के साईं साईं फरमा अली हथ हटा अली से तो हटायो तकलीफा आसी तकलीफा लोब खड़ी मुझे सोने साईं अली जी अखिन दे लातो अली अखियों खोल अली तो जे अखियों खोलम जण सोल होई बड़े आवाज एडी हर मुझे जे लोब बरकत वारो जे लोब में शिफा हो असा अवा के आवाज एडी हर मुझे वजह से इस्लाम जो झंडो अली सही हथ दे ॾिनो कंहिंजे हथ दे ॾाढे गला छड़ी अली जे हथ दे ॾिनो ए अली दुआ करण वारो थई मोहम्मद मुस्तफा झंडो खणी खैबर दे वठण वारो थई अली मुर्तजा अञा वॾे आवाज़ झंडो खणी खैबर जे तरफ वधण वारो अली मुर्तजा दुआ ॾियण वारो मोहम्मद मुस्तफा दुआ ॾियण वारो रसूलुल्लाह झंडो खणी अॻिते हलण वारो अली असदुल्लाह मदद करण वारो अल्लाह राडे जो सुभान जिन अली से खैबर जे अंदर आयो हेॾे हार मुड़े सामी साम मरहब 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 जने मरहब आयो सने अली ते नजर कर अली का पूछा कि के सुनो अली तो जे तुम के हेडी हार मुड़े सुनो अली तो जे मां अलीउल मुर्तजा अली जाश को भाई तकनी के सुभान मां अलीउल मुर्तजा तुम के जे मां मरहब बा काफरन जो शेर हां अली तो जे मरहबा तू काफरन जो शेर है तमा अली असदुल्लाह अल्लाह जो शेर है बरब तुझे मां तो के न थो मारण चाहया अली जो मां तो के मारण तो चाहया मुस्तफा जो सीनो ठारण तो चाहया हे यार बरब तुझे मूसा लड़न जे ला को जवान अचे सुनो अली तुझे मरहबा बा अल्लाह जो शेर है मूसा लड़न ला को पहलवान अचे मुझी मां मुझो नालो हैदर रखियो हैदर माना गजंदड़ शेर पहियों बार मरहबा कयो अली गुसायो बियो बार सुल्तान तलवार बिन मोहन वारी जो अली कयो मरहब बाद थियो अली खैबर जे किले जे अंदर अल्लाह अकबर जो नारो है हुजूर खैमे जे दर्द बुधो अली खैबर फतेह करे जो नारे तकबीर शान अहले बैत शान हैदर करम कुर्बान मना सोने अली जी शान था तेरी हर मुड़े जो मुझे साईं जो शान नालो हथ करे जो अहल बैतन जो शान भी करा दो असा अहल बैतन जा भी गुलाम तेरी हर मुड़े हुस्न में हुजूर मथे अखलाक में हुजूर मथे अन्या बड़े आवाज जो सुभान अल्लाह कुर्बान वना हुजूर जे शान दा बाकी जिंदगियां शरीफ माइया मके जे कलीम दियने ओरे जो शीरो जवान उमर बिन खत्ताब हुजूर संसाना माई हले दी साईं सामू प्याजल उमर कन्ना सुनो उमर तो दे अल्लाह दा रसूल या माई चरिया सजे मक्के की खबर आ के लगे भर में प्यार नहीं नोआ ओ माई आई हुजूर जे जुबे मुबारक पे वठे उमर दर कोन नोआ हुजूर तो दे उमर लदे कौन कर सुना माई चरिया उमर शान जो नबी हा चरण जो भी मां मोहम्मद नबी अन्या वडे आवाज हुजूर चरिया गले लाया चरण दे मुझे नबी शफकत जे तरक्या हे चाचा भाईजा बाहे चाचे जो मोह पंजो भाईटे जो पंजो मामे जो मोह पंजो भाणे जी जो पंजो तो रस्तो कड़ो वरतो अकल में वार नबी हिकड़ो रब हिकड़ो कुरान हिकड़ो कलमो हिकड़ो बाहे भाई बरे हेडियार मुड़े अल्लाह जो वास्तु तव जिद्दियत छडियो अबू जहल जो कंद के भगो जिद्दियत जिद न हो अखिन सा मुझे साईं जा मौजदार थी अखिन सा
नबी सही बतायो नबी तो सदाई पान के शाहिद अली अबू बकर जे पंजो थे उमर जे पंजो थे उस्मान अली जे पंजान ओ अबू जहल तो जे अवा जंग जे जानवर के सलाम मोकलियो ओ जानवर अचे अवा जे आडो ए उन्हें जानवर जे ज़बान ते तुंजो नाम अचे कलमो पढ़े ईमान वाणिया हुजूर जेड़ी हस्ती होती है सुभान अल्लाह अजा वडे आ छोरे अली के मुझे साईं सदायो तो नहीं जो सुभान अल्लाह वजा सुनाली लब्बैक अल्लाह रसूल अली घोड़े ते वन जंगल जे अंदर जे को भी जानवर मिले उनके मां मोहम्मद जा सलाम दैया अजा डाडे तो जो सुभान अल्लाह सुनवाली जड़े घोड़े ते थमे कई तलवार मामूली छाबेजन अली डजे तो हुआ तो चवे त दिलेरो अल्लाह जो शेर तलवार कयो बने जानवरन जे टप जरा मान के टोक बाजी दी ॾाढी आहे टोक बाजियूं कंदा हा काफर नबी जे गुलामन ते बिलाल ते टोकूं कयूं नबी जे गुलामन ते टोकूं कयूं हींअर अञा ताही टोक बाजी नथी कजे केर वाइज बुधी ॾाढी रखंदो न सच चवां जो छॾियां हींअर के कुरान ॿुधो वाइज ॿुधी यार मौलवी साहब ॻाल्हियूं भलियूं थो करे सुभाणे खां बाबा ॾाढ़ी रखंदो ॾाढ़ी एवरी छा चवंदो दादो न ॾींदसि मुबारक न ॾींदसि दा भलो मुबारक नबी जी सुन्नत छॾ फिर छा चवंदो हा हाणे तूं वॾो मुल्लो थी वियो हाणे वॾो मुल्लो थी वियो हाणे मस्जिद जो कख थी वियो पोइ हाणे इहा घर खे खाट त पोइ पतो पवई त पोइ जॻह थो कयां रखे केर ॾाढ़ी त टोकूं बणा पाणियूं कोन करे ओॾो कोन करे बागड़ीअ खे मजाला जंहिंजा फैसला ई नालनि ते पंहिंजो तो टोकूं करे टोकबाज़ी ते लही पिया माण्हू रखे थो केर ॾाढ़ी उन ते टोक केर थे नमाज़ी उन ते टोक केर क़ुरान जी तिलावत उन ते टोकूं केर जलसो कराए त उन ते बि टोकूं अल्लाह जो वास्तो तो टोकबाजी छड़े आखिर मौत मथा आई अगोते हली रत जा कोढ़ा होंदे खुदा के रहम नहीं होंदे उदी छलो टोकबाजी छड़ियो तू तो दाद वड़े बागली कुरान पढ़ायो थी आलम घुराया वड़े जरदारी साहब वड़े खासकरी साहब वड़े जमाली साहब कुरान पढ़ायो थी आलम घुराया थी सही रात कुरान पढ़ियो अल्लाह जो जिक्र थियो अल्लाह उन जे रसूल जूं ॻाल्हियूं थियूं मुबारक थे हे वरी छा चवंदा सुबुह जो हाणे सही बागली बि मुलो थी पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे त मवाली थे शुक्र कर जो आलम वधन पिया हाणे ऐं खुदा जो कसम खणी तो जवा कुरान आॾो आहे असां अहिड़नि इलाइक़नि में वियासीं अहिड़नि इलाइक़नि में माण्हू ॾंडनि जे हेठां लठियूं लिकायो वेठा जेके अवाम लाइ हींअर छा विझायो अथनि गाली उते जेके तजूं विछायूं त माण्हू अची त वेहनि आलम लाइ स्टेज ठही उन जे हेठां लठियूं कुहारियूं लिकाए वेठा मिलो थोरो थिए ऐं लठनि जा वाह ॿोलीअ खे ॾेई छॾियो छो त उन्हनि माण्हुनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं अलीअ खे न आहे मञींदा खुदा जो क़ुरान सीने सां लाइ थो चवां अॼु बि उहे ॻोठ नदी पुछो जंहिंमहिल उते वियासीं क़ुरान पढ़ियोसीं हक़ीक़तूं ज़ाहिर थियूं खुदा जो कसम खणी त चवां लठियूं कुहारियूं खणी असांजे पेरनि में रखी ढक हणी मुंहं खे थियूं मौलाना असीं फुल लहासीं खुदा जो कसम खणी असांखे भुलाए वियो असांखे अॼु ख़बर पई त नबी जा बि गुलाम हो अलीअ जा बि गुलाम बाक़ी हेड़े दलील ॾियण जे बावजूद बि क़ुरान मथे ते खणी खुदावंद करीम जो कसम खणो को बि तूं न मञे इहो आहे बेहया राता ॾींहुं ॾिसो ॾिसो वरी ॾिसो पुछा जॻह पाड़े में राता ॾींहुं रात आहे न हाणे हिकिड़ो माण्हू उथी करे जे मौलाना ॾींहुं आहे बाबा रात भई आलम सगुरा भई सब रात ॾींहुं इहो सौ सदो बेहयाई पियो करे हिनखे खुदा पुॼे असांखे ज़ोर आहे छा कयूं ज़िद्दी माण्हू खे छा कंदासीं ज़िद्दी अथई पर जो जिन
कलंदर घुमायो मिठाई दे वठी होरे घुमायो हेरे घुमायो मने बड़ा गरीब घर में साईं जमील मोकल दे त मां गालियूं सजूं कया मने तो गरीब घर में न्याणी भई जूं इनके छा थियो वठी जो कोली के वठी आ तू फकीर हो कोली पानी फकीर थी यो पानी दे दे जिन कुरान तो यो कुरान पढ़ंदो बागड़ी का जिन कुरान पढ़ंदो वछा दिवा जे बाबा फकीर जोरा ओ जे फकीर जे मगे कलंदर घुमायो यो फकीर कोन बियो जे भाई फकीर जे मगे कलंदर घुमायो फकीर के चयो तो तू एकड़ी झड़ पड़े त वनी उते पुज हिनन का तो भाड़ा भर खर्च हिनन का कराई जाए तू हथो ही करे त यमन मा खीरा जा दबा करी हिय जो थोकणी त तेल जो कलेस्ट्रॉल रहे जे हेर जिन फकीर जे मगे कलंदर जी वरी ज़ियारत को चंदा यार थकराए कलंदर जी यार थकराए हेनियार मुंडे वरी अस बाबा ये शिरक जे कम में न को वरी छा जंदा मुल्ला मनी दई कोना वो वनी रुल बाबा तो के शौक रुलण जो आ कह के लडो ही लडो लडे के लठ ट्रैक्टर ट्राली में हण ये सब खेल ओ चावरन जो गाडो बखण पोड़ो डाडो बखण एकड़ो पाडो बखण हद थी भैया दीन चिट्रो साहरा बाहर के समझ में न तुझे हेडी हार मुड़े कंज मुड़े अल्लाह जो वास्तो थो तो ही दोस्त बनी बेटा तो जे तू साईं तू सुभान बेटा ई साईं के बेचो तू साईं तू सुभान तोके चारो ना है चमड़ जो बेटा ई साईं के बेचो बेटा ई सुभान के बेचो बेटा ई बाहू के बदे तू साईं तू सुभान तू साईं रब तू साईं तू सुभान तोके चारो नाहे चवण जो बसंदड़ शहर वीरान करी वरी वसाई वाहन के दामन बख्शी दिमड़ी किनके माया बख्शी मन किनके बेकन बख्शी बकरी किनके धनी बख्शी धन किनके पाली पालिकन में किनका पिहाई पान तेला हूं ताहन ता डिकन लिंग नदी डाली न जय सुभान अल्लाह हेने हर मुंडे जेके थक जी पिया डाली सुभान अल्लाह अन्या वडे आवाज माशाअल्लाह थक जी सब ही पिया हाने हथ पटण पटिया था अब हाने दुआ करूं हथ पटिया या थोड़ो माला वडारे जो सुभान हेने हर मुंडे अबू जहल जालिम समया के बटुकरा करायो पछाड़ी ताई बीबी समया पैदा थी वई ज़बान से भई पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अजा डाडे डाडे जो सुभान अल्लाह अजा वडे आवाज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह समया पटुकर थी वई कलमो कुरान समया न छड़ियो चढ़े साईं जेरे न्यारो हुजूर जी गुलामी न छड़ी अजा बुलंद आवाज जो सुभान अल्लाह खुदा जो कसम करी तो जवान एड़ो नबी मिलियो कुरान भी रहमत अरबी मोहम्मद भी रहमत कुरान भी मिठो अरबी मोहम्मद भी मिठो लोक बाजू छड़ियो हुजूर ने आरे मुने असा चरण के ने आयो असा चरण ते नजर कंदा हो चरण के देखा मर के चरेड़ा आइन कंधा में लगंदा के मुकुड़ो ड्राइवर हो पुकारी साहब जे मदरसे जी बरसा जी गाड़ी खेदी कंधो जैसी गलो जैसी हेठ दो चरियो ज़ाहिर जिन जो ज़ाहिर दे ठका तो ही धक कराए तो ड्राइवर का रड निकली मुझे रड न कर चरिया चिचो मुझे बाबा दुआ थई रंग जी में ये क्यारी कने जसियान एड़ो रंग बन खपे जो मन को हेरी हार मुझे साईं चरण के भी गले लाते बड़ी आवाज बिलाल सही रोंदो आयो
हुजूर पुछा गई बिलाल जीवा मिना जलाल बिलाल रोए तो चरबी मोहम्मद करीम दुनिया टोकू भी करे मक्के जे सदार ये ताना बयान मेरा बयान बिलाल जो मक्के में केरी कोने हुजूर बागो पाए दोजे ओ मक्के वालो के आज को बिलाल जे नाले दोजे केर कोने बिलाल जो रब्बे मोहम्मद नु कसम हुजूर ऐलान करे दोजे ओ सरदारो लजो तो बिलाल जो केर कोने बिलाल जो मां मोहम्मद आया नारे तकबीर शाने मुस्तफा जिक्रे मुस्तफा शाने सहाबा खुदा जो कसम रोंदड़ गुलाम मुझे साईं परचाया हेरी हर उमरे तो अजीज रवारिया मुझे साईं रोंदड़ परचाया तो अजीज जुदा क्या मुझे साईं समूरन के सीने सलात हुजूर नफरतों हिरन खणी ना आया हा मुझे साईं मोहब्बतों खणी आयो मुझे साईं जिद्दियत खत्म कई हेरी हर उमरे अमीर करीब के हुजूर हिकड़ी सफ़म भी आयो भूड़े काड़े के मुझे साईं हिकड़ी सफ़म भी आयो नफरतन में मजो कोने नफरतों घटायो मोहब्बतों वरायो दादी जो सुभान अल्लाह हेडी हारमोनी हुजूर जे अखलाक ते नजर करो हुजूर पुछा जो करे कारे वई कुरारी रब्बाए कल्ला जे रसूल केड़ी कुरारी जेका मां मोहम्मद रबी जे रस्ते ते किचरो छरींदी कंडा छरींदी पत्थर छरींदी ओ मुझे सोना माई बीमार हुजूर तो जे हलो तो मां मोहम्मद रबी अली पुछी अचाज सोना के जू चंगायो गई गुटा ओनी जो अखलाक इमाम मोहम्मद जो अखलाक ओ उन्हीं जो अखलाक हुजूर जी माइटियानी कानई पारे सजाई कंडा छरींदी भीतर छरींदी मोहम्मद के लगन किचरो छरींदी बीमार थी पई साईं पुछण पियो हुजूर पुछण पियो वञे अजी जाजो बेवा कट दे भाई जो वनीस तो मौलाना दुआ को अजी पूरे दे जुबान पे चाची केड़ी जंगाई पयो हाल भाई मामू बेवा कट दे भाणे जा दुआ पर इनरा पियो पुट मा बेदा हमरा एकरो मरियो आया मानू तदे पुट के बेजन बात जो भी डाडो भलो बेचारो मोमिन मानू पुट वरी पीउ जी तारीफ न पियो बुधी सकी पीउ जी ने की आखिर के मानू के जीते बाबा जी लक्षण जी मुखे खबर तो भी खबर हेने हर मोड़े कुर्बान मना हुजूर जे अखलाक कुरारी मुझे सही सही हटायो कोन कंडा छरी किचरा छरी बीमार थी पई हुजूर पुछण पियो हुजूर कुरारी जे दर ते आयो दरवाजो वजायो नंढड़ी न्याणी आई दरवाजो खोले हुजूर के सुञाणी नबी के ताबीने ओ मोहम्मद नबी मुख अम्मा पर चाहे दे मुझे अम्मा न को गलाए दी न को खाए दी न को पिए भी सदा भी गया अम्मा मां कयो बेटा हो गया अम्मा गल ला तैयार कोने हुजूर आयो